इलेक्शन तो पंहिंजी जगह ते मौजूद है ऐं इंशाल्लाह असीं जेको आहे सो असांखे उम्मीद है त असीं सुठे मार्जिन सां इलेक्शन खटींदासूं ऐं बज़ाहिर त मुक़ाबिलो कोन थो लॻे पर हाणे ॾिसूं इलेक्शन जो कहिड़ो माहौल ठहे थो उन हिसाब सां इंशाल्लाह जेको आहे सो पंहिंजी प्लानिंग कंदासूं। जुॾे शहर वारनि जे लाइ को ख़ासि साईं को सोचियो जुॾे शहर जे लाइ? जुॾे शहर खे इंशाल्लाह हींअर पंहिंजा चेयरमैन साहिबान लास्ट टाइम कोशिशि कई हुई तव्हां मुंहिंजी असेंबली जी स्पीच ॿुधी हूंदी त मूं जुॾे खे जेको आहे तलका हॉस्पिटल जो दर्जो ॾियारण लाइ मूं कोशिशि कई ऐं पुराण जे बारे में त मुंहिंजो स्टैंड तव्हां जेके सभिनी जॻह ओपन आहे त पुराण जे बारे में जेको आहे सो 12 मूं जेको आहे असेंबली में तकरीरूं कयूं पंहिंजो जेके आहिनि हायर अथॉरिटी मिनिस्टर चीफ मिनिस्टर्स ताईं इंशाल्लाह पुराण जे मसइले खे हल कराईंदासूं। इहो असांजे इलाइक़े जो वॾे में वॾो इशू पुराण आहे। इंशाल्लाह पुराण जी जेका आहे रीमॉडल ऐं पुराण खे रीस्टोर जे पोजीशन में हो उन पोजीशन में इंशाल्लाह ज़रूरु बहाल कराईंदासूं। ठीक है।